शरीफ़ पढ़ी रहा आहियो, इन जे हवाले सां तव्हां छा चवंदा? सब को अग में फंक्शनल मुस्लिम लीग अगवान एडवोकेट सखी जाम नामुल्ला ख़ान मैसर साईं बादशाह के लख करोड़ मुबारकूं। अॼु साईं जे घर में आका जो मीलाद थियो ऐं लख सलवात सबूरी पढ़ी वई ऐं आशिकनि जो कम ई आहे सलवात पढ़णु। ऐं महबूब जो मीलाद साईं जे घर में थियो, लख सलवात पढ़ी वई। ऐं हिन रबीउल अवल जे महीने में, हिन महीने जी 12 तारीख़ सुमर जे ॾियारे सुबुह बहारा अल्लाह जा हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया। महबूब दुनिया में तशरीफ़ फरमा थिया। ऐं हिन रबीउल अवल जे पाक महीने में जेके बाना दुरूद पाक पढ़ाइनि था घरनि में, या जेके दुरूद पाक पढ़ण जे लाइ अचनि था, ख़ुदा मिठे मोहम्मद जे सदके, चादर ततहीर चादर ज़ैनब जे सदके उन्हनि जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमाईंदो। ऐं क़िबला साईं सैयद बादशाह मुंहिंजो जाने सैयद तारिक हुसैन साईं बादशाह के महबूब जे मीलाद जे सदके, आमद जे सदके ऐं मासूम बीबी सकीना जे सदके जाड़ा पुट ॾे। इहा अॼु दुआ रब मुंहिंजी क़बूल फरमाए। अल्लाह सभिनी जा मीडिया जा साफ़ी ग़ुलाम अहमद सियाल साईं सभिनी जा अल्लाह बेड़ा पार फरमाए। आमीन।